अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जाहिद अली थही मां तव्हां ॾिसी रहा आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन जे लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। उन्हनि दोस्तन जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेका दोस्त सिंधी ड्रामन के पसंद कंदा आहिनि। उन्हनि दोस्तन जे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। दोस्तों उहा कहिड़ी ख़ुशख़बरी आहे इहो तव्हांखे अॼु जी हिन वीडियो में मां ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं वीडियो पसंदि अचे त कॉमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, सभ खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त सिंधी सोप सीरियल ड्रामो तकरार ड्रामे जो पहिरियों शेड्यूल मुकमिल थी वियो आहे। ऐं हा, ख़ुशख़बरी इहा आहे दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामो तमामु जल्द हाणे सिंध TV चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामे जो पहिरियों ट्रेलर अची चुको आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामो हाणे तमामु जल्द सिंध TV चैनल ते हलायो वेंदो ऐं तकरार ड्रामो फुल एक्शन ड्रामो आहे। हिन ड्रामे में हथियार ॾेखारिया विया आहिनि। दोस्तों हिन ड्रामे में सभु अदाकार सीनियर अदाकार आहिनि, जीअं त चौधरी असगर थहीम, जुल्फ़कार बुर्दी, सैयद मुनवर शाह, ख़ादिम हुसैन थहीम, सत्तार नोहाणी, गुलाम नबी भंड, शबीरा चन्ना, वहीदा अबड़ो। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो राइटर नूर ज़हूर आहे ऐं डायरेक्टर चौधरी असगर थहीम आहे। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आयो आहे त लाइक कॉमेंट ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।